सब खां पहिरियां मां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी अजी फहमींदा बलोच के चवंदुसि त हू तव्हांखे अॼु जे डेमोन्स्ट्रेशन जे बारे में ब्रीफ करे अजी फहमींदा बलोच। गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां सिंध में जेकी ज़ुल्म ऐं जेकी ज़्यादतियूं थियूं थियनि पियूं असां उन्हनि खे दुनिया जे साम्हूं आणणु चाहियूं था ऐं असां पाकिस्तान स्टेट जो जेको रियल फेस आहे, जेको क्रूशल रियल फेस असां दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था ऐं असां दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त पाकिस्तान स्टेट सिंधियुनि सां छा ज़्यादतियूं करे रही आहे। तव्हां सभिनीनि ॾिठो त गुज़िरियल ॾींहंनि में रवादारी मार्च हिकिड़ो सिंध में रखियो वियो हुयो, जंहिंजो नालो ई रवादारी मार्च रखियो वियो हुयो ऐं उन मार्च में कुझु सिंधी असांजा जेकी असांजा एक्टिविस्ट, असांजा आम शहरी, असांजूं भेनरूं, असांजा ॿार, असांजूं सभु फैमिलीज़ उन मार्च में शरीक थिया हुया। उन मार्च जो नालो ई रवादारी मार्च इन करे रखियो वियो हुयो जो इहो मार्च प्यार ऐं मोहबत ऐं अमन जी निशानी हुई ऐं उन मार्च खे इन करे अरेंज कयो वियो हुयो जो सिंध में डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे सरे आम साड़ियो वियो हुयो ऐं उनजी FIR लॉन्च कई वई सभिनि खां पहिरियां उमरकोट में। कराची में उन्हनि खे जेको आहे सो अरेस्ट कयो वियो। बीरपुर ख़ास जी पुलिस उन्हनि खे जुडिशियल किलिंग ॼाणाए करे मारियो, उन्हनि खे गोलियूं हणी करे तशद्दुद करे मारियो। इहो रवादारी मार्च इन करे रखियो वियो हुयो कराची में त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध जे मुख़्तलिफ़ तबक़नि सां तालुक़ रखंदड़ माण्हू जेकी अमन पसंदि कनि था, जेकी भाईचारो पसंदि कनि था, उहे अचनि ऐं हिन मार्च में शामिल थियनि ऐं दुनिया खे ॿुधाइनि त सिंध में नफ़रत जी का जाइ कोन्हे। सिंध में सदियुनि खां हिंदू सिंधी मज़हब, असांजा सिंधी भाइर भेनर असां हिकु आहियूं। असां दुनिया में ॿुधाइणु चाहियूं था त सिंध में नफ़रत जी का जाइ कोन्हे का। तव्हां सभु मुंहिंजा भाइर सिंध में वञी ॾिसो, उते का असां ईदूं बि मल्हाईंदा आहियूं, दीवालियूं बि मल्हाईंदा आहियूं ऐं उते को तव्हां सिंध में वेंदो तव्हांखे ख़बर न पवंदी त कहिड़ो घर मुस्लमाननि जो आहे, कहिड़ो घर हिंदुनि जो आहे। पर डॉक्टर शाहनवाज़ खे हिननि क़त्ल करे, उन्हनि खे टॉर्चर करे मारियो वियो ऐं उतां जे कुझु माण्हुनि जेको आहे सो MNA उमर सरहंदी उन्हनि जे पुठियां कुझु मारण खां पहिरियां कुझु पैसा बि उन ते रखिया हुया त अगरि को हिन खे मारींदो त असां उनखे पैसा ॾींदासीं। त बहरहाल उनखे मारियो वियो, जुडिशियल किलिंग कई वई, उन सां ज़्यादती कई वई। उन जे केस जे करे, उन जे जस्टिस जे लाइ असांजे माण्हुनि सिंध में रवादारी मार्च रखियो। अवां सभिनीनि ॾिठो त उन मार्च में असां सिंधी न्याणियुनि जी केतिरी तज़लील कई वई। दुनिया ॾिठो त उन मार्च में सिंधी माण्हुनि खे, सिंधी औरतुनि खे घिरियो वियो, उन्हनि जी पोस्तियूं लाथियूं वयूं, उन्हनि खे वेनुनि में विधो वियो, उन्हनि सां ज़्यादती कई वई, उन्हनि खे मारियो वियो ऐं पोइ इहो फेस ॾेखारियो वियो त सिंधी हिकु दहशतगर्द क़ौम आहिनि, सिंधी पुरअमन न आहिनि ऐं ही हिकु वॾा दहशतगर्द आहिनि ऐं एक्सट्रीमिज़म आहे सिंध में, जंहिंजे करे उहे इहो शो कराइणु चाहिनि पिया। पर उन में तव्हां ॾिठो त दुनिया उन्हनि खे कहिड़ो वोट ॾिनो। हर माण्हू, सिंध जे हर हिकु माण्हू, एजुकेटेड माण्हू, एक्टिविस्ट इन्हनि शयुनि खे रद्द कयो ऐं उन्हनि शयुनि खे रिजेक्ट कयो, छाकाणि त असां सिंधी शुरू में ई हिकु अमन पसंदि क़ौम आहियूं। असांजी तारीख़, असां सिंध में नफ़रत जी का जाइ कोन्हे नफ़रत जी। असां हिकु पुरअमन क़ौम आहियूं ऐं असां जेको आहे सो शाहनवाज़ कुंभर जे लाइ असां ही अॼोको प्रोटेस्ट बि उन जे हवाले सां असां रखियो आहे। हाणे रिसेंटली जेका शाहनवाज़ कुंभर जी जेका रिपोर्ट आई आहे उन में ॼाणायो वियो आहे त उनखे सिर्फ़ु गोलियूं न हयूं वयूं पर हुनखे पहिरियां टॉर्चर कयो वियो आहे ऐं उन खां पोइ
हुनखे रिलीजियस एक्सट्रीमिज़म तौहीन रिसालत जे इल्ज़ाम हेठि हुनखे मारियो वियो। असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे प्लेटफॉर्म तां असां इंसाफ़ चाहियूं था। असां डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जी फैमिली सां गॾु आहियूं ऐं उन्हनि सां गॾु बीठा आहियूं इंसाफ़ जे लाइ। वर्ल्ड सिंधी कांग्रेस इन लाइ बि अॼु असां हिते प्रोटेस्ट रखियो आहे त सिंध में जेकी 6 केनाल ठाहिया वञनि पिया उहे असांखे मंज़ूर न आहिनि। असां उन्हनि खे रिजेक्ट कयूं था। असां नथा चाहियूं त असांजो पाणी तव्हां पंजाब खे ॾियो। असां नथा चाहियूं त असांजो पाणी असांजा माण्हू बुख मरनि, असांजा माण्हू उञ मरनि ऐं तव्हां असांजो पाणी तव्हां ॿियनि सूबनि खे ॾेई करे ॿिया सूबा तव्हां आबाद कयो। असांखे मंज़ूर न आहे इहा ॻाल्हि। अॼु जो प्रोटेस्ट असां पाकिस्तान स्टेट खे वॉर्न था कयूं